अस्सलाम वालेकुम दोस्तों। ख़बर पई आहे असांजे प्यारे भाउ सीनियर सहाफ़ी एंकर पर्सन मुश्ताक सर्की जे नंढे भाउ जेको असांजो बि भाउ आहे आफ़ाक़ सर्की खे अचानक सुबुह जो जॾहिं ड्यूटी ते वञे पियो त हुनखे खंभे गुम कयो वियो आहे। सो इहो मुश्ताक सर्की पाण बि लाइव अची करे इहो ॿुधायो त इहा असांखे सज़ा ॾिनी थी वञे ऐं इहो पैगाम ॾिनो थो वञे त तव्हां जेकॾहिं कराची जहिड़े शहर में जेका सिंध जो राजधानी शहर आहे उते वेही ऐं जशन सिंध कंदव, सकाफ़त जो ॾियारो मल्हाईंदव, या जेको वरी असांजे सिंधी माण्हुनि खे सिंधी नौजवाननि खे ॿारनि खे गारियूं ॾींदो ऐं उनखे पकिड़े तव्हां जेकॾहिं उन्हनि उहो बयानु वठाईंदव उनखां माफ़ी वठाईंदव तव्हां सां हीअं बि करे सघिजे थो। इहो बिल्कुलु उन्हनि जो सही आहे त इहो पैगाम ॾिनो वियो आहे सभिनी सिंधियुनि जे लाइ त तव्हां जेकॾहिं हीअं कंदव त असां हीअं बि करे सघूं था। पर जीअं शाइरी आहे हिकु तमामु बहितरीनु शाइर जी त सचनि जी सरकश अॾोल छाती झुरी सघे थी झुकी न सघंदी। सो मुश्ताक सर्की खे हिकिड़े क़िस्म झुकाइण जो हिकिड़ो हरबो इस्तेमालु कयो वियो आहे त जेको तूं कमु करें पियो, हालांकि न उनजी का सियासी पार्टी आहे ऐं न अहिड़ो को एंटी रियासत हुन को कमु कयो आहे उहो पाण चवे थो, पर पोइ बि उन ते बि तव्हां ॾिठो त केस लॻा तमामु घणा जेके कूड़ा केस। हाणे थी सघे थो हिन असांजे नंढे भाउ आफ़ाक़ सर्की ते बि के हरबो कूड़ा केस हणनि जॾहिं त हुनजो अहिड़ो को बि तालुक़ु न आहे कंहिं बि शइ सां। हिकिड़ो आम नौजवान आहे ऐं ताज़ो तव्हां ॾिठो हूंदव कुझु ॾींहं अॻु बीमार बि हुयो, मेमन हॉस्पिटल में हुयो। मुश्ताक सर्की जी पोस्ट तव्हां ॾिठियूं हूंदियूं। सो मां उन्हनि सिंधियुनि खे चवंदुमि जंहिंजे लाइ उन पाण बि चयो आहे त उहे सिंधी माण्हू पाण कुझु नथा कनि, रहंदो वेही करे चवंदा त इहो जाली माण्हू न पकड़ियो आहे ऐं ईअं कयो आहे ऐं चङो थियो इहो हिन सां ईअं थियणो हुयो। सो ईअं न कयो दोस्तो, पंहिंजनि माण्हुनि सां गॾु बीहो, पंहिंजनि माण्हुनि जे लाइ आवाज़ु उथारियो। ऐं मुश्ताक सर्की सही पियो चए इहो त अॼु त मुंहिंजो भाउ खणी विया आहिनि ऐं सुभाणे तव्हांजो भाउ जेकॾहिं खणी वेंदो मां ईअं ई बीहंदुमि तव्हां सां गॾु, उनजे लाइ आवाज़ु उथारींदुमि उनजी आज़ादी जे लाइ। सो उनखे बाज़ियाब करायो वञे, असांजी इहा अपील आहे त उनखे ईअं खंभे गुम करणु इहो तमामु ग़ैरक़ानूनी अमल आहे। ऐं जेकॾहिं इहो पैगाम आहे त इहो पैगाम पहुची चुको आहे मुश्ताक सर्की वटि, पर हू पोइ बि चवे थो त असां पोइ बि सिंधियुनि जी मालिकी कंदासीं। कराची खां वठी कश्मीर ताईं जिते जिते बि सिंधियुनि सां ज़ुल्म थींदो, नाइंसाफ़ी थींदी, उते उहो उन्हनि सां गॾु हूंदो। त तव्हां ख़ुदा कंहिंजी अगरि मदद नथा करे सघो त उनजे ख़िलाफ़ु त एॾो न ॻाल्हायो, हुनखे ईअं त न चओ न चङो थियो हुन सां ईअं थियणो ईअं कंदो त पोइ ईअं थींदुसि, पोइ ख़ामोश थी वेही रहो, जेकॾहिं चुप करे वेही रहो। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, मौला इमाम हुसैन जो कौल आहे, ज़ुल्म जे ख़िलाफ़ु जेतिरो देरि सां उथंदव ओतिरियूं वधीक क़ुर्बानियूं ॾियणियूं पवंदव। तो असां मज़म्मत कयूं था आफ़ाक़ सर्की जे हिन ज़ोरीअ खंभे गुम करण जे अमल खे। तमामु बुरो अमल आहे इहो। जेकॾहिं का अहिड़ी का ॻाल्हि आहे त हुनजी तव्हां गिरफ़्तारी ज़ाहिर कयो, जेकॾहिं हुनजो को ॾोह आहे त उहो तव्हां साबित कयो। इहो ई मुंहिंजो पैगाम हुयो जेको मां चाहियां थो जल्दी जल्दी तव्हांखे ॿुधायां। सो मूंखे त हाणे ख़बर पई अमेरिका में जॾहिं असां हिते मंझंदि जो उथियासीं त ॾिठो पोस्टूं वग़ैरह त पहिरियां पोस्ट आई त हुनखे गुम कयो वियो आहे, हुन नंबर बंदि थो मिले आफ़ाक़ सर्की जो नंढे भाउ जो। ऐं पोइ ख़बर पई जॾहिं इहो फुटेजिस आया CCTV त हुनखे सुबुह जे टाइम 9:30 वॻे तक़रीबन हुनखे खणी था वञनि माण्हू। सो हिन वीडियो खे तमामु घणो शेयर कयो ऐं ख़ुदा हिकु दफ़ो वरी बि तव्हांखे अपील कंदुमि त कंहिंजी हेल्प नथा करे सघो, मदद नथा करे सघो, आवाज़ु नथा उथारे सघो त ख़ामोश थी वेही रहो, चुप करे वेही रहो। भला जॾहिं तव्हां सां थिए त पोइ ॻाल्हाइजो खणी, पोइ तव्हांजे लाइ सभु ॿिया बि ॻाल्हाईंदा। पर जेको माण्हू तव्हांजे लाइ ॻाल्हाए थो, तव्हांजे लाइ उथी बीहे थो, तव्हांजे लाइ स्टैंड वठे थो, त उनजो साथ ॾियो, मोरली साथ ॾियो। बाक़ी हू पाण मुंहुं ॾेई वेंदो, अॻु में मुंहुं ॾिनो आयो आहे मुश्ताक सर्की, पाण ते जेको न थिया ज़ुल्म थिया, हुनजे घर ते जेके हमला थिया, हुनजे ॿारनि खे जेको परेशान कयो वियो, तॾहिं बि हू स्टैंड वठी बीही रहियो ऐं वरी सुरखरू थियो। सो मुश्ताक सर्की साहिबु, असां तव्हां सां गॾु आहियूं, ऐं अमेरिका में जेके बि सिंधी आहियूं इंशाअल्लाह तव्हां सां गॾु आहियूं ऐं हर महाज़ ते। ऐं इहो ज़ुल्म बर्दाश्त न अॻु में कयो आहे कॾहिं ऐं न ई कंदासीं। वॾी महिरबानी।